सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। एपिसोड नंबर 22। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ is initiative of HRD Ministry यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। एल पोजीशन में विहण ते गिनीज़ रिकॉर्ड। ऑस्ट्रेलिया जे स्टेफनी मिलिंगर नाले वारी औरत एल पोजीशन में सभ खां वधीक यानी 5 मिंट 15 सेकंड ताईं हथनि ते वेही गिनीज़ वर्ल्ड रिकॉर्ड कयो। गिनीज़ वर्ल्ड इंस्टाग्राम जोड़ियो जो हुन शेयर कयो। ॾिसी करे वीडियो में हिकु यूज़र लिखियो, मूंखे लॻे थो मां इहो रिकॉर्ड तोड़े सघां थो, पर मां त पंहिंजो शरीर ई मथे ते नथो खणी सघां। दिव्या अग्रवाल बिग बॉस जीते 25 लख इनाम पातो। इहो प्रोग्राम करण जौहर होस्ट कयो। 25 लखनि सां गॾु ट्रॉफी बि मिली। निशान भट्ट खे रनर तालुक ताईं कयो वियो ऐं शमिता शेट्टी 4 दर्जो बीठी। भट्ट ऐं प्रतीक शाहपाल 5 नंबर में शामिल थियो। ब्रेन ट्यूमर सां तकलीफ़ वारी हिकु 11 सालनि जी छोकिरी गुजरात में हिकु छोकिरीअ खे कलेक्टर जी पोस्ट ते हिकु ॾींहं लाइ रखियो वियो। गुजरात में 7 दर्जे वारी छोकिरीअ जो नालो फ्लोरा असोडिया आहे। उनखे ब्रेन ट्यूमर हो। अहमदाबाद में छंछर जे ॾींहं लाइ कलेक्टर बणायो वियो। अहमदाबाद जे कलेक्टर संदीप सांगले चयो, ऑगस्ट में हुन जो ऑपरेशन थियो। असांखे मेक अ विश फाउंडेशन मां संदेश मिलियो हो त फ्लोरा कलेक्टर बणणु थी चाहे। कलेक्टर सांगले 25 सेप्टेंबर ते जनम ॾींहुं बि मल्हायो। प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदीअ खे ई नीलाम में सभ खां वधीक इनाम जी ॿोली। ई नीलामे इनाम में अॼु ताईं नीरज चोपड़ा खे, जेको जैवलिन में अवल हो, गोल्ड मेडलिस्ट हो, उनखे 10 करोड़ मिलिया। लवलीन वोरगोहीन ब्रॉन्ज बॉक्सिंग ग्लोव्स में 10 करोड़ मिलिया। इन्हनि ॿिन्ही खे सभ खां वधि में वधि ॿोली मिली। योगेश खथूरिया खे ऑटोग्राफ वाले डिस्कस ते 10 करोड़ मिलिया। स्मिथ खे जैवलिन में 9.99 करोड़ मिलिया। सभिनी खे वाधायूं। दिल्ली चीफ मिनिस्टर श्री अरविंद केजरीवाल जो उत्तराखंड लाइ 6 फरमान। इन लाइ आर्तवार ॾींहुं वियो ऐं चयो, असांजे सरकार थियण जे अंदरि 6 महीननि लाइ 1 लख नौकरियूं तयारु कयूं वेंदियूं। हर घर में रोज़गार जो बंदोबस्त हूंदो। तंहिंखां पोइ हर घर में रोज़गार मिलंदो। जेसिताईं बेरोज़गार जुवाननि खे रोज़गार न मिलंदो, हर परिवार में हिकु जुवान खे हर महीने 5,000 रुपया ॾिना वेंदा। श्रीलंका खे भारत
208 करोड़नि में 20 लेटेस्ट रेल यात्रा जा कोच ॾिना। इहे 20 कोच जुमे ॾींहं ते ॾिना विया। रेलवे हाई ऑफिस चयो त हीअ खेप ॿिन्ही देशनि जे विच में 160 रेल यात्री कोचनि जे लाइ आहे, जंहिं जी क़ीमत 608 करोड़ क़ीमत आहे। महाराष्ट्र में गोल्डन मोदक क़ीमत 1 किलोग्राम जी क़ीमत आहे 1200 रुपया। गणेश चतुर्थी जे मौके ते महाराष्ट्र नासिक में हिकु दुकान में गोल्डन मोदक विकामजी रहिया आहिनि। इन जी क़ीमत 1 किलो जी आहे 1200 रुपया। दुकान जे मालिक जो नालो आहे ANI। हुन चयो विक्री सुठी थी रही आहे। हुन वधीक चयो 25 क़िस्मनि जा ॿिया मोदक प्रकार ठाहींदा। खिली करे चयाईं असां सुठी विक्री कई आहे। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली।